अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर आतिफ शाह की रिपोर्ट मुताबिक़ कोटलालू थाने की हद मुंगिया नाको स्टाफ तां मुबैना तौर खंबे गुम कयल पीरसन जो अञा ताईं पतो न पइजी सघियो। पीरसन के वारसनि धर्मू, रमेश, लक्ष्मण दास ऐं ॿियनि कोटलालू प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायूं त पुलिस वर्दी पहिरियल ऐं सिविल कपड़नि में कार सवार पीरसन कम्बीर भील के खंबे खणी विया आहिनि। पीरसन जो मोबाइल नंबर बि मुसलसिल बंदि आहे। हुननि वधीक चयो त शक आहे त पीरसन के क़तल न करे छॾीनि। पीरसन जा घर भाती परेशान आहिनि। हुन IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर समेत आला अख्तियारनि खे अपील कई आहे त वाक़े जो फौरी तौर नोटिस वठी पीरसन के बाज़ाब कराए इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे कोटलालू पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त हुननि जो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं।